नाज़रीन, घोड़ाबारी जे मरकज़ी शहर वर यूनियन काउंसिल खाण गंदगी जे वर चढ़ियल आहे, जॾहिं त यूनियन जी समूरी बजट हड़प थियण ते सुजाण धुरियुनि में ताव पकड़ियल आहे। वधीक तफ़सील लाइ ॾिसूं था गुलाम हैदर खट्टी जी ही रिपोर्ट। जी नाज़रीन, तव्हां ॿुधो ॻोठण जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त घटियल आहिनि। जेको थियल ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त यूनियन काउंसिल जे अमले खे अचणु खपे ऐं लिहाज़ा ॻोठण जेके आहिनि से मजबूर आहिनि। सो ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त जेका 5 लख रुपया बजट आहे हिन टाउन यूनियन जी, उहा किथे थी ख़र्चे। ॻोठण जो सवाल इहो आहे। बहरहाल असां वस वारनि खे अपील कंदासीं त हिन ॻोठ में अचो, अंडर आहिनि घटियल ऐं ॾियो। माण्हू वीचारा बेहारो मददगार पियल आहिनि ऐं चमड़ी जी बीमारी वरितल। कैमरामैन कृष्णा चौहान सां गॾु ऐं या गुलाम हैदर खट्टी, मेहरान टीवी न्यूज़, घोड़ाबारी। ये असांजे वर शहर जो गटर आहे। ॾिठो वञे त तव्हां भले अची ॾिसो त हालत कहिड़ी आहे। असांखे अचण में ॾाढी तंगी आहे। छा करियूं, असीं हिन वर शहर में नथा रही सघूं छा? असां सां एॾो ज़ुल्म छो आहे? छा जे करे मन मुलाज़िम छो कमु नथा कनि? तव्हांखे अपील था कयूं त जेतिरो जल्दी थी सघे त असांजे गटर जी लेन तमामु सीधी कई वञे, जेको असांखे अचण वञण में ॾाढी तकलीफ़ थी थिए। इहा गटर असांजे ॻोठ जो, हिन गटर जी तमामु हालत ख़राब थी चुकी आहे। असांजा बच्चा नंढड़ा हिन गटरनि में रोज़ किरनि था ऐं कई कई बीमारियूं जनम वठी चुकियूं आहिनि। असीं सभिनी अमलदारनि खे ऐं वस वारनि खे इहा गुज़ारिश करियूं था त महिरबानी करे असांजे इन मसइलनि खे हल करियो ऐं इन खे ॾिसो। हीउ रोज़ जो मसइलो असांजे लाइ ॾाढो ॾुखियो थी पियो आहे। अलहमदुलिल्लाह अञा त बरसाति कोन पई आहे। अगरि जे बरसाति पवंदी त असांखे शहर में वञण लाइ बि ॾाढी ॾुखाई थींदी। असीं सभिनी खे गुज़ारिश करियूं था महिरबानी करे अची हीउ ॾिसनि त असां सां कहिड़ो ज़ुल्म आहे। सब खां पहिरीं तव्हां हिन वक़्तु जेको मौजूदु हुयो मोहम्मद अशरफ मला मोहल्ला में मौजूदु हुयो, हिन वक़्तु हुनजी घटी जी हालत तव्हांजे नज़रनि जे साम्हूं आहे। तव्हां सोचींदो हूंदो त वर शहर जो ही पुराणो ॻोठ आहे ऐं सभ खां अवल त जॾहिं त वर शहर जी यूसी खाण खे 5 लख जेकी बजट ॾिनी वञे थी, उहा किथे इस्तेमालु थिए थी? जेकॾहिं उहा इस्तेमालु थी रही आहे त असांजी घटियुनि जी हीअ हालत छो आहे? असां सफ़ाई अमले जो कमु छो न आहे? उहे पाबंद सफ़ाई जा छो न आहिनि? हिन वक़्तु असां वटि हिन गटर लाइन जे करे, हिन गंदगी जे करे खोड़ सारियूं बीमारियूं जनम वठी चुकियूं आहिनि, जंहिंमें ख़ासि करे चमड़ी जूं बीमारियूं वॾे नंढनि में हर माण्हू खे तक़रीबन बीमारी वकोड़ी चुकी आहे। असां वस वारनि खे अपील था कयूं त महिरबानी करे हिते अंडर लाइन जेकी गटर लाइन विछाई वञे त जीअं ही गटर बि ख़तमु